अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो हिन टाइम असां बीठा आहियूं बिल्कुलु ज़रदारी जे नक जे मथां। अभी मजा आएगा ना भिड़ो। ऐं अंदरि ॾिसी रहिया आहियो बिल्कुलु आवाम जेकी आहे ज़रदारी जे किची जे मथां ऐं सिर जे मथां चढ़ी रुको जरा सबर करो। चढ़ी बीठी आहे। ख़बर न आहे को ज़रदारी मोह आहे या बचो आहे, बड़ा हरामी हो बेटा। का ख़बर न आहे। ॾिसूं रहियूं था आवाम खे अलाए छा मिलियो अंदरि। आवाम बि ॾाढी आहे, ज़रदारी बि अंदरि मौजूदु आहे। कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? पोइ का ख़बर न आहे। तक़रीबन सिंध जो इहो निज़ाम हले थो काफ़ी टाइम खां वठी। का ख़बर न आहे। आवाम का बोर्ड में लुड़ी विया आहिनि, का वीचारा तबाह थी विया आहिनि, कंहिं घरनि जा घर तबाह थी विया आहिनि, केतिरा वीचारा ग़रीब बेघर थी विया आहिनि। उन्हनि खे छा मिलियो अंदरि जेके मौजूदु आहिनि हिन टाइम। अंदरि तव्हां ॾिसी रहिया आहियो, बिला शक अंदरि बि तव्हां ॾिसी अचो, अंदरि बि इहो हाल लॻो पिया, बेघर वीचारा वेठा आहिनि। हीअ रश ॾिसो, हे हुजूम ॾिसो, हज़ारे माण्हू बीठा आहिनि, बेघर वेठा आहिनि। हे ॾिसो झुपड़ियूं तव्हां ॾिसी रहिया आहियो, केतिरा त माल लुड़ी विया आहिनि, केतिरा त निज़ाम ॾिसी रहिया आहियो तव्हां। बेघर थी विया आहिनि माण्हू, कंहिंजा बच्चा मरी विया आहिनि। ऐं इन जो ज़िम्मेवार केरु आहे आख़िर? ज़रदारी साहब अंदरि मौजूदु आहे, आवाम हुनजे नक जे मथां चढ़ी वई आहे। समझ रहे हो? पोइ ख़बर न आहे उहो वीचारो मोह आहे या बचो आहे। मैं नहीं दिखाऊंगा। ज़रदारी साहब जी जांच लहो इहो आहे किथे भली। अंदरि ॾिसो सही छा थियो आहे। अंदरि बंगले में वेठो आहे, कमरे में वेठो आहे, पाण एसियन में सुता पिया आहिनि। किरोड़ें रुपयो बजट अचे थो, का ख़बर न आहे इहो काॾे वञे थो, कंहिंजे पेट में वञे थो ऐं किथे निकिरे थो। मैं नहीं दिखाऊंगा। इहो त जांच कयो बिली तव्हां ख़ुदा रा। सिंध हिन अवाम ते महिरबानी कयो, हिन अवाम ते एहसासु कयो। हिन जो ज़िम्मेवार केरु आहे आख़िर? हिन अवाम जो मदद तव्हां न कंदो, ॿाहिरां माण्हू त कोन ईंदा न हिते। हिन सिंध जी मदद तव्हां न कंदो, भला केरु कैमली शाह नशियारो त कोन कंदो उहो अची उथी करे। ओ भाई मारो मुझे, मारो मुझे, मारो नहीं, ये मजाक हो रहा है। एक सेकंड यार, मजाक हो रहा है। वो सुल्फियूं पींदो आहे वञी। केरु ईंदो आख़िर? हिन अवाम जो हक़ हिसाब केरु ॾींदो आख़िर? एतिरो टाइम थी वियो बाबा, तव्हां छो था कयो ज़ुल्म? सिंध सां छो था कयो? बराए महिरबानी हिन सिंध सां ज़ुल्म न कयो, हिन ॿारनि सां ज़ुल्म न कयो, हिन सिंध जे बचड़नि सां ज़ुल्म न कयो। ख़ुदा रा हिन सिंध ते एहसासु कयो, हिन अवाम ते एहसासु कयो। हिकु अलाह जो अज़ाब आहे, तव्हां अज़ाब घटायो हिन ते। ख़ुदा रा हिन ते अज़ाब घटायो, तव्हां अज़ाब घटायो हिन जे मथां। अदा हेॾे अदा तव्हां अंदरो निकिता हो? जी अंदरो ही निकता हूं। हा, तव्हांखे कुझु मिलियो आहे या न मिलियो आहे? भला सची ॿुधाइजो। लानत ऐं बुझा मिलिया आहिनि, ॿियो कुझु न आहे मिलियो। धिका बि मिलिया हूंदव? धिका बि मिलिया आहिनि, थबा मिलिया आहिनि, पाणी मिलियो ऐं बोट मिली आहे। आख़िर तव्हांखे छो मिलियो इहो? साईं ज़रदारी साहब जी हुकूमत आहे, सिंध गरक आहे, तबाह आहे। तव्हां लाइक़ बि नहीं जो। मजा नहीं आ रहा है। साईं असां मञूं था, असां लाइक़ बि नहीं जेके नुमाइंदा असां इन जे लाइक़ असां जेको असांखे जो हक़ आहे असांखे उहो नथो मिले। हे ॾिसी रहिया आहियो लाठी चार्ज वञे थो अंदरि, तव्हां ॾिसी रहिया हुयो। रहंदो अवाम ते संभरिया वञनि था, अवाम जे मथां गरम थिया वञनि था। जेके हुकुमरान अंदरि वेठा आहिनि उन्हनि खे कुझु नथा चवनि, अवाम जे पोयां लाठी खयूं वञनि था। तव्हां ॾिसी रहिया आहियो। रहंदो अवाम जेकी ज़ुल्म में आहे वीचारी, उनजे मथां इहे ॾंडियूं हणंदा वञी अंदरि। ऐं टियों ॾींहुं आहे हिते अचूं था, 36 करोड़ पहिरियों खे बजट मिलियो आहे, असांखे हिकिड़ो आनो बि न आहे मिलियो। अरे कहना क्या चाहते हो? आख़िर इनजो ज़िम्मेवार केरु? थबा मिलनि था, ॿियो कुझु बि न आहे। असां बोर्ड जा मारियल काॾे वञूं आख़िर? हिनजो ज़िम्मेवार केरु आहे आख़िर? बसि तव्हां लाइक़ इन जो, तव्हां छो जो नुमाइंदा तव्हां अहिड़ा खया आहिनि। बाप को भेज, तेरे बस की बात नहीं। बिल्कुलु तव्हांजी पंहिंजूं ग़लतियूं, तव्हांजूं पंहिंजी सज़ा आहे, तव्हां लोड़ियो इहो। मजा नहीं आ रहा है। लोड़ियूं था।